जी बिल्कुल हिन वक्त असीं हिकु भेरो ॿीहर लियारी वारे इलाइक़े पंजगूर महला में मौजूद आहियूं। ही पंजगूर मोहल्ला तमामु हिकिड़ो क़दीमी मोहल्लो आहे। क़दीमी हिन सां गॾोगॾु जेको आहे सो अख़बार गली भी पए थी पई। ही पंजगूर मोहल्ला मुंहिंजो कैमरामैन अव्हांखे ॾेखारे त चंद क़दमनि ते हिते मस्जिद भी आहे। हीअ मस्जिद जेका आहे उहा हिते पाणीअ में ॿुॾल आहे। केतिरा ई हितां जा जेके इलाइक़े वासी आहिनि उहे पंहिंजा घर जेके आहिनि उहे हिते छॾे करे हलिया विया आहिनि, जंहिंजे करे बि इलाइक़े वासियुनि खे सख़्तु मुश्किलातूं आॾो अची रहियूं आहिनि। हिकु तरफ़ बरसाति जो हिते पाणी हुयो त ॿिए तरफ़ वरी बरसाति जे पाणी सां गॾु हिते जेको सेवरेज जो पाणी आहे, छाकाणि त हिते सेवरेज जो सिस्टम जेको आहे उहो बहितरु न आहे, जंहिंजे करे हीउ पाणी जेको आहे सो हिते तमामु घणो बीजी वियो आहे। रक्षा वग़ैरह जेके आहिनि या जेके नंढियूं गाॾियूं आहिनि उहे हिते ॿुॾी वञनि थियूं। का बि जेका टैक्सी वग़ैरह आहे उहा अंदरि वञण जे लाइ तयारु कोन्हे का। केतिरा ई हितां जा रहवासी जेके आहिनि हिन इलाइक़े जा ख़ासि करे उहे जेके आहिनि हितां लॾ पलाण करण ते मजबूर थी विया आहिनि, के त लॾे विया आहिनि, छाकाणि त हीउ पाणी जेको आहे घरनि में काहे पियो। हाणे उहो पाणी जेको आहे उहो त निकिरी चुको आहे, पर हिते सेवरेज जो पाणी उन जेको बरसाति जे पाणी सां गॾु मिक्स थी वियो उहो अञा त हिते बीठो आहे। ही जेके नाला आहिनि या जेकी सेवरेज सिस्टम आहे उहो चोक आहे। जेसीं ताईं उहो सेवरेज सिस्टम बहाल नथो थिए तेसीं ताईं जेको आहे सो ही पाणी हितां न निकिरंदो ऐं इलाइक़े वासी ईअं ई परेशान रहंदा। हितां जे इलाइक़े वासियुनि सां असांजी जेका ॻाल्हि ॿोल थी आहे उन्हनि जो चवणु आहे त ही बिलावल भुट्टो ज़रदारी जो गढ़ आहे, पीपुल्स पार्टी जो ही गढ़ आहे। जियालनि खे ख़बर न आहे कहिड़ी सज़ा ॾिनी पई वञे, जॾहिं त हितां चूंडियल नुमाइंदो जमायत इस्लामी जो अब्दुल रशीद आहे। या त अब्दुल रशीद वटि अख़्तियार न आहिनि या त शायदि कमु करण जे लाइ हुनखे के वसाइल जेके आहिनि उहे हुनखे ॾिना न पिया वञनि। हितां जी जेका DMC आहे उहा बि पाकिस्तान पीपुल्स पार्टी वटि आहे। हिते DMC जेको नुमाइंदो पाण खे अञा ताईं हिन इलाइक़े में हिननि गलियुनि में नज़र न आयो आहे। का बि गाॾी हिन इलाइक़े में नज़र न आई आहे। जेके सेवरेज जो सिस्टम बहाल थिए ऐं हीउ पाणी हितां नेकाल थी वञे त जीअं रहवासी जेके आहिनि वापसि पंहिंजे अजनि ॾांहुं मोटी सघनि। जी।